मियाँ हैदर खान निकाह थो थे निकाह ख़बर ते कंहिंजो सुहिणी सिकूअ जो पुट जेकॾहिं उन निकाह खे रोके सघी थो त रोके ॾेखार हथ ई जेकॾहिं दम त जेकॾहिं ख़ुदा न ख़ासा निकाह खे रोकराए वे न त मां ॾाड़ीअ ते हथ रखी चवां थो त इन सुहिणीअ जो निकाह तोसां कराईंदुसि तोसां। तव्हां निकाह जी तयारी कयो ऐं मां कब्र खोटण जी तयारी थो कयां। जेको बि सोणे सां लाओ लहंदो उनखे कब्र सां लाओ लहाईंदुसि, कब्र सां। यार बाबा सुहिणीअ सिको जी शादी चुपचाप में छो नथो कराई? छोरा तूड़े छा थो सम्झी त मां तुंहिंजी भेण जो निकाह इन्हे नासरे सिकूअ सां कराईंदुसि। हैं? वरी तू इहो छा पतो चई? अड़िया जग त थी वई भेण सुहिणीअ जे नाले। हाणे अॻिते ख़बर अथई छा कंदुसि? इन सिकूअ खे हैदर जे हथां माराए इने मलूका ऐं दीनड़ खान खे ठोशा मोशा हड़ी कढंदो सार जाइ मां ॿाहिरि ऐं इहो घर कंदुसि तुंहिंजे हवाले ऐं टिक करे मामा खां जेके 5 लख रुपया वरिता अथनि उन्हनि 5 लखनि जो तुंहिंजो ॾाज वठी तुंहिंजी शादी कराए ओ इन जाइ में अची रहाईंदोसां। अरे वाह बाबा, यार बाबा तुझी कमाल जी सोचा। लगे तो तू शैतान जो पुट नहीं, शैतान तू जो पुट। उहो त बाबा तूं आहीं न, उन में कहिड़ो शक आहे? यार बाबा